जो घण पढ़ियो शागिर्द अॻवान। अफ़सानो कलीम बुट। काके गुलण खे ओचितो ई ओचितो पंहिंजे घण पढ़े पुट जे मुस्तक़बिल जो फ़िक्र सताइण लॻो ऐं फ़ोन खणी जानण जो नंबर मिलायईं। हुननि जे ॻोठ वारनि घरनि जी भित भित सां मिलियल आहे, जॾहिं त गुज़िरियल 6 सालनि खां जानण यूनिवर्सिटीअ में लेक्चरार आहे। हुन काके गुलण जो नंबर ॾिसी हिकदमि फ़ोन खणी काके सां हाल अहिवाल करणु शुरू कया। ए मियां मास्तर जानण, कहिड़ा हाल अथई? ए काका गुलण, वाह जो यादि कयो अथई। मियां मास्तर जानण, कर ख़बर भला पाण वारो छोरो कीअं पियो करे? ए काका गुलण, ॻाल्हि ई न पुछ, तो वारो छोरो अॼुकल्ह हवाउनि में थो उॾामे। असल भाड़े भूते खे हथ ई कोन अचे, न कोई वरी गाह विझे। बची शाल मास्तर जानण, के ॾींहं अॻु मूं वारे छोरे सां हुन जा संगती आया। पाण वारी ओताक ते कचहरी कंदे ॿुधायूं त आउं ख़ुशनसीब आहियां जो मूं अहिड़ो मुतहरिक घण पढ़ियो पुटु ॼणियो आहे। कर ख़बर भला मूं वारे हिन घण पढ़े छोरे खे कहिड़ी नौकरी मिलंदी? ए काका गुलण, धूड़ पई आहे तो वारे उन घण पढ़े पुट जे मुंहं में। हर सेमेस्टर में न तॾहिं बि 4 सप्लियूं अथसि। आऊं त हिते संदसि मास्तरनि खे मिनथूं करे करे थकी पियो आहियां, पर छोरे में बि त को हाल हुजे की न? हिकु परचो 4 भेरो ॾींदे उन में लिखी आयो, हू सिंध जो घण पढ़ियो मुतहरिक नौजवान सियासी अॻवान आहे। उमीद कजे थी त प्रोफेसर साहब घटि मार्कूं ॾेई सिंध जे रोशन मुस्तक़बिल जी रस्ता रोक न कंदो। मारड़े मास्तर जानण, छोरे त पंहिंजा कम ई लाहे छॾिया, रुगो हिन वारे अचे त संदसि सॼो तहरुक कढां थो।